वॾो अल्हयार शहर अंदर दरगाह सखी मौज दरिया वेझो घाटी आबादी जे वॾनि डिघनि इमारतनि जे विच में वीरान पियल ही क़दीम नंढड़ो मक़बरो हाफ़िज़ मलूक रहमतुल्लाह अलैह जो आहे। हाफ़िज़ मलूक रहमतुल्लाह अलैह जे बारे में का बि तफ़सीली मालूमात मौजूद नाहे। किन जे चवण मूजिब हाफ़िज़ मलूक ज़ात जो दर्स हो। मखदूम इस्माइल सूमरे अगमकोट वारे जो शागिर्द हो, जॾहिं त किन जे चवण मूजिब ही बुज़ुर्ग ज़ात जो सूमरो ऐं मखदूम इस्माइल सूमरे जो ॾाॾो हो। चवनि था त हाफ़िज़ मलूक क़दीम दौर में हिते पंहिंजो मकतब पिणु क़ाइमु कयो हो, पर हिननि ॻाल्हियुनि मुतालिक़ का बि तारीख़ी शाहिदी नथी मिले।